वाक़ई अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। तलहार में चिंची रिक्शा खाई में किरण सबब औरत समेत 4 ॼणा जख्मी थी पिया आहिनि। हादसे में जावेद, शेर अली पठाणी ऐं गुल हसन सोलंगी जख्मी थी पिया आहिनि, जिनखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। तलहार में चिंची रिक्शा खाई में किरण सबब औरत समेत 4 ॼणा जख्मी थी पिया आहिनि। हादसे में जावेद, शेर अली पठाणी ऐं गुल हसन सोलंगी जख्मी थी पिया आहिनि। जख्मी मां हिक ॼणे जी हालत गणती जोगी हुजण सबब बदीन मुंतकिल कयो वियो आहे। तफसील मालूम कंदासीं। तलहार मां ताहिर समोखा जी। ताहिर, आगाह कजो। जी बिल्कुल, तलहार तन बागो रोड चांदनी स्टॉप से तेज रफ्तार रिक्शा जो है तो खाई में किरी पियो, जै सबब 4 ॼणा शदीद जख्मी थी विया। जख्मियन में एक औरत ॿ ॿारड़ा शामिल आहिनि, जॾहिं जख्मियन के मकामी माण्हुनि रूरल हेल्थ सेंटर तरार मुंतकिल कयो वियो, जिते जख्मियन के तिबी इमदाद ॾिनी हुई, जॾहिं त हिक जख्मी जी हालत गणती जोगी हुअण सबब हुनखे बदीन रेफर कयो वियो। जी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।